सिंध जे घरू खाते सूबे में एक महीने लाइ कलम 144 लागू करे छडियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब सॼी सिंध में जलसनि, जुलूसनि, रैलियुनि ऐं अवामी मेड़ाकनि ते 1 महीने ताईं मुकमल पाबंदी हूंदी। सिंध जे घरू खाते नोटिफिकेशन में जणायो आहे त जलसनि, जुलूसनि ते पाबंदी जो फ़ैसिलो सिंध में अमनो अमा जी मौजूदा सूरत-हाल सबब कयो वियो आहे। आईजी सिंध तरफ़ां घरू खाते खे ख़त लिखियो वियो हो। नोटिफिकेशन मूजिब 5 खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण, कंहिं बि क़िस्म जी गॾिजाणी या मुज़ाहिरे ते 30 ॾींहनि लाइ पाबंदी हूंदी। नोटिफिकेशन मूजिब सियासी ऐं ॿिया अंसर कार्रवाइयुनि जी मनसूबाबंदी करे रहिया आहिनि, जेके रोड ऐं हाईवेज़ ब्लॉक करे धरड़ा ऐं रैलियूं कढी सघनि था। नोटिफिकेशन जे मतन में चयो वियो आहे त इम्कानी सूरत-हाल सबब आम शहरियुनि जी ज़िंदगी मुतासिर थींदी। रियासत मुख़ालिफ़ अनासर सूरत-हाल मां फ़ाइदो खणण जी कोशिश करे सघनि था, जंहिं करे कलम 144 लागू कयो वियो आहे। वाज़े रहे त पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ़ 25 मार्च ते इस्लामाबाद में लॉन्ग मार्च जो ऐलान करे छडियो आहे। साॻे ॾींहुं पीटीआई बि कराची में मुख़्तलिफ़ हंधनि ते गॾिजाणियूं करे एहतिजाज रिकॉर्ड कराइण जो ऐलान कयो आहे।